आइनास थाने रुकंदासीं जेकबाबाद जो सिटी थाने भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिटी थाने भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल थी वियो आहे। अहम ख़बर आहे ताईं पहुचायूं पिया। जेकबाबाद जे सिटी थाने भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान अमानुल्लाह बिरोही क़तल थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जेकबाबाद में असां सां लाइन ते मौजूद है नवाज़ सोलंकी। नवाज़, आगाह कजो कीअं वाक़ियो पेश आयो आहे? जी, सिटी थाने जे ॿाहिरां शॉपिंग सेंटर आहे पुलिस जो, उनमें जेको आहे जेको दुकानदार हुयो अमानुल्लाह बिरोही जंहिं जेको आहे उनखे जेको आहे हथियारबंदनि दुकान ते वेठल हुयो, हथियारबंदनि फायरिंग करे उनखे क़तल करे फरार थी विया आहिनि। पुलिस जेको आहे लाश पोस्टमार्टम लाइ खणाई सिविल अस्पताल। पोस्टमार्टम बाद जो लाश जेको आहे गाड़ी तबाह वाक़े में जेको आहे जो घर आहे उते गली पाड़े में उते जेको आहे खणी आया। वारसन मूजिब जेको आहे हिन 1 साल अॻु में जेको आहे लाड़काणे जी चांडिया बिरादरी जी का औरत हुई, उन सां जेको आहे पसंदि जो परणो कयो, जंहिं तां उनजी औरत जा जेका वारिस आहे उहे कावड़ियल हुया। अॼु जेको आहे उन्हनि उन ते हमिलो करे जेको आहे उनखे क़तल करे वियो आहे। क़तल जो कारण इहो ई ॿुधायो वञे पियो त जेको पसंदि जो परणो कयो 1 साल अॻु में चांडिया बिरादरी मां, उहो जेको आहे उन्हनि खे चांडिया बिरादरी जे हथियारबंदनि जेको आहे क़तल कयो आहे। वाक़े जो केस जेको आहे हिन वक़्तु सिटी थाणे ते दाख़िल थी सघियो आहे। जी, वरी महिरबानी अवां जी नवाज़ अपडेट करण लाइ।